नाज़रीन नवां खे अहम ख़बर खां आगाही ॾींदा आहियूं त मुल्क में चूंडूं सुभाणे थींदियूं। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंग स्टेशन्स ते अमलो ऐं सामान न पहुतो आहे। जेकबाबाद, ठुल, दोदापुर, इस्लामकोट, सुईगेस ऐं ॿियनि शहरनि में अमलो न पहुतो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंग स्टेशन्स ते सामान बि नाहे पहुचायो वियो। मुल्क में चूंडूं सुभाणे थींदियूं। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंगनि ते अमलो ऐं सामान हिन वक़्त ताईं न पहुची सघियो आहे। जेकबाबाद, ठुल, दोदापुर, इस्लामकोट, सुईगेस ऐं ॿियनि शहरनि में अमलो न पहुतो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंग स्टेशन्स ते सामान बि नाहे पहुचायो वियो। मुल्क में चूंडूं सुभाणे थींदियूं। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंगनि ते अमलो ऐं सामान न पहुची सघियो आहे। जेकबाबाद, ठुल, दोदापुर, इस्लामकोट, सुईगेस ऐं ॿियनि शहरनि में अमलो बि न पहुतो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंग स्टेशन्स ते सामान बि नाहे पहुचायो वियो। अहम ख़बर खां अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाही ॾियूं पिया त मुल्क में चूंडूं सुभाणे थींदियूं। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंगनि ते अमलो ऐं सामान न पहुतो आहे। जेकबाबाद, ठुल, दोदापुर, इस्लामकोट, सुईगेस ऐं ॿियनि शहरनि में अमलो न पहुतो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंग स्टेशन्स ते सामान बि नाहे पहुचायो वियो। मुल्क में चूंडूं सुभाणे थींदियूं। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंग स्टेशन्स ते अमलो ऐं सामान न पहुतो आहे। जेकबाबाद, ठुल, दोदापुर, इस्लामकोट, सुईगेस ऐं ॿियनि शहरनि में अमलो न पहुतो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंग स्टेशन्स ते सामान बि नाहे पहुचायो वियो। मुल्क में चूंडूं सुभाणे थींदियूं। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंगनि ते अमलो ऐं सामान न पहुतो आहे। जेकबाबाद, ठुल, दोदापुर, इस्लामकोट, सुईगेस ऐं ॿियनि शहरनि में अमलो न पहुतो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंग स्टेशन्स ते सामान बि नाहे पहुचायो वियो। अवां खे अपडेट कयूं पिया इन अहम ख़बर जे हवाले सां त मुल्क में चूंडूं सुभाणे थींदियूं। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंगनि ते अमलो ऐं सामान न पहुतो आहे। जेकबाबाद, ठुल, दोदापुर, इस्लामकोट ऐं सुईगेस ऐं ॿियनि शहरनि में अमलो न पहुतो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंग स्टेशन्स ते सामान बि नाहे पहुचायो वियो। मुल्क में चूंडूं सुभाणे थींदियूं। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंग स्टेशन्स ते अमलो ऐं सामान न पहुतो आहे। जेकबाबाद, ठुल, दोदापुर, इस्लामकोट, सुईगेस ऐं ॿियनि शहरनि में अमलो न पहुतो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंग स्टेशन ते सामान बि नाहे पहुचायो वियो। मुल्क में चूंडूं सुभाणे थींदियूं। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंगनि ते अमलो ऐं सामान न पहुतो आहे। जेकबाबाद, ठुल, दोदापुर, इस्लामकोट, सुईगेस ऐं ॿियनि शहरनि में अमलो न पहुतो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंग स्टेशन्स ते सामान बि नाहे पहुचायो वियो। अवां खे अपडेट कयूं पिया हिकु भेरो ॿीहर इन अहम ख़बर जे हवाले सां त मुल्क में चूंडूं सुभाणे थींदियूं। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंगनि ते अमलो ऐं सामान न पहुतो आहे। जेकबाबाद, ठुल, दोदापुर, इस्लामकोट, सुईगेस ऐं ॿियनि शहरनि में अमलो न पहुतो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंग स्टेशन्स ते सामान बि नाहे पहुचायो वियो। मुल्क में चूंडूं सुभाणे थींदियूं। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंगनि ते अमलो ऐं सामान न पहुतो आहे। जेकबाबाद, ठुल, दोदापुर, इस्लामकोट, सुईगेस ऐं ॿियनि शहरनि में अमलो न पहुतो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंग स्टेशन्स ते सामान बि नाहे पहुचायो वियो। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त मुल्क में चूंडूं सुभाणे थींदियूं। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंगनि ते अमलो ऐं सामान न पहुतो आहे। जेकबाबाद, ठुल, दोदापुर, इस्लामकोट, सुईगेस ऐं ॿियनि शहरनि में अमलो न पहुतो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंग स्टेशन्स ते सामान बि नाहे पहुचायो वियो। मुल्क में चूंडूं सुभाणे थींदियूं। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंग स्टेशन ते अमलो ऐं सामान न पहुतो आहे। सुबुह जो 8 वॻे पोलिंग जी शुरूआति थींदी, पर ही जेके मुख़्तलिफ़ शहर आहिनि उन्हनि में हिन वक़्त ताईं न अमलो पहुतो आहे ऐं न ई वरी जेको आहे सामान उते पहुचायो वियो आहे। अवां खे आगाही ॾियूं पिया त जेकबाबाद, ठुल, दोदापुर, इस्लामकोट, सुईगेस ऐं ॿियनि केतिरनि ई शहर आहिनि जंहिंमें हिन वक़्त ताईं अमलो न पहुची सघियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंग स्टेशन ते सामान बि न पहुचायो वियो आहे।
ताज़ी सूरत खां नाज़रीन वांगे हिकु भेरो ॿीहर आगाही ॾींदा हूं त मुल्क में चूंडूं सुभाणे थींदियूं। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंगनि ते अमलो ऐं सामान न पहुची सघियो आहे। जेकबाबाद, ठुल्ह दोदापुर, इस्लाम कोट, सुईगेस ऐं ॿियनि शहरनि में अमलो न पहुतो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंग स्टेशन ते सामान बि नाहे पहुचायो वियो।